बिबेलो बाईपास वटि वकीलनि जो 7 ॾींहं धरणो जारी। नाले वारे रागी अहमद मुगल जी आमद। नाले वारो रागी अहमद मुगल तकरारी कैनाल खिलाफ लगल धरणे में शरीक थियो। गीत बि ॻायाई। नाले वारे रागी अहमद मुगल क़ौमी गीत ॻाए धरणे में शरीक माण्हुनि जो जोश वधाए छॾियो। अव्हांखे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बबलोए बाईपास वटि वकीलनि जो धरणो 7 ॾिहाड़े बि जारी आहे। नामियारो रागी अहमद मुगल बि पहुतो। उन गीत पेश कया। अपडेट कयूं पिया अव्हांखे। बिबलोए बाईपास वटि वकीलनि जो 7 ॾींहं धरणो जारी। नाले वारो रागी अहमद मुगल पहुतो। नाले वारो रागी अहमद मुगल तकरारी कैनालनि खिलाफ लगल धरणे में शिरकत कई। गीत बि ॻाया। नाले वारे रागी अहमद मुगल क़ौमी गीत ॻाए धरणे में शरीक माण्हुनि जो जोश वधाए छॾियो। अव्हांखे आगाह कंदासीं। बबलोए में धरणो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। बबलोए मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इरफान मंगी असां लाइन ते मौजूद आहे। जी इरफान, छा सूरतहाल आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त बबलो बाईपास ते वकिला बिरादरी जो 7 ॾींहं जो धरणो जारी ऐं सारी आहे। वकिला बिरादरी जे धरणे में सियासी समाजी अॻुवान ऐं ताजरान वॾे अंग में अवाम जो रेशो जेको आहे तमामु वधंदो वञे थो। अॼु अमीर नवाज़ वड़ाइच ऐं सरफराज़ मेतले 42 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे त असां ट्रेन बि बंदि कंदासीं। पर मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वकील जे धरणे में जेके खाधे पीते जा स्टैंड आहिनि, मुफ़्त पाणी मिले थो, मुफ़्त मानी मिले थी। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कराची खां पंजाब खां कराची ताईं ईंदड़ बिल्कुलु रस्ता सील आहिनि। जी महिरबानी अव्हांजी।